ठेठो रिपोर्टर सां ख़ासि के लिए गुलामुल्ला मिसमात साइमा ज़ाल सिकंदर चांडियो गोठधाणी डिनो चांडियो जी वेवासण प्रेस क्लब गुलामुल्ला मैदान ते चुआए त जवाबदार शहजाद उर्फ कारो चांडियो गुलाम चांडियो इस्माइल चांडियो इसहाक चांडियो असां जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मज़कूरा जवाबदार बिलाजवाज़ मूंखे तशदुद कनि था ऐं गारगन कनि था। मुंहिंजो मुड़ुसु सिकंदर चांडियो जेको फालिज जो मरीज़ आहे, जंहिंसां संदसि भाइर शहजाद चांडियो वारनि सां ज़मीन जो तकरार हलंदड़ आहे, जंहिंजो केस ठटे जी अदालत में पिणु हलंदड़ आहे, पर जवाबदार बाअसर हुअण करे असांखे बेदख़ल करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। वक़्त ब वक़्तनि असांखे हिरासा कयो वञे थो। असां काफ़ी भेरा राॾ जे चङनि मुड़ुसनि खे हिदायूं ॾिनियूं आहिनि, पर असांजी केर बि ॿुधण लाइ तयारु नाहे। मज़कूरा जवाबदार कंहिं बि वक़्तु असांखे जानी माली नुक़सानु पहुचाए सघनि था। असां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस IG सिंध पुलिस SSP ठट्टो खे अपील था कयूं त नोटिस वठी मथियनि जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। इदरीस खट्टी लाड वाइस न्यूज़ ठट्टो।